सब हुए सिंध जे जंग में कोशिश कई वक्त में स्कूल सिंधी ॿोली खे उजाड़ण लाइ सब कुछ कयो। अॼु उन सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां हिकु गेट ठाहियो आहे जो नालो साईं जीएफ सिंध आहे। असां चऊं था त असीं गॾु आहियूं ऐं पोइ जेकॾहिं हुननि खे हिकु मतिलबु अचे थो त हू उनखे लाइ छा पेश करे सघे ऐं इहो वेल इन जदीद दौर में त आहे क़ौम ने ख़त्म करण आहे पर तवील दौरनि में बि ईअं थियो आहे। हिते काफ़ी ज़िक्र आहे इहो रिपीट न करणु खपे पर इहा हक़ीक़त आहे त अरगूननि घाट में सिंध जो शानदार दौर ऐं जॾहिं अरगूननि सिंध ते का कई आहे त ठटे में आगून साले 2000 खां मथे उन मदरसा जेके यूनिवर्सिटी जी हैसियत हासिल कई। एतिरो तइलीम दा शऊर एतिरो तइलीम दा माण्हुनि जो ध्यानु हो